इहा ॻाल्हि त मञण खां इनकार था क़बूल कयो त छोकिरी उन्हनि मथां इल्ज़ाम है तव्हां मथां छो कनि छोकिरी उतां निकिरी न वई हुजे फिलहाल तू सभिनी खां परे रहो। मौजी भेण हिते आहे। फिलहाल सोचो, फिलहाल तो खामोश आया। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों नई अपडेट तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अचण वारे एपिसोड में आख़िर छा थियण वारो आहे, हाणे सोडल कहिड़ो क़दम खणण वारो आहे ऐं कादर वारनि राज़न वारनि खे बि मोटाए छॾियो। आख़िर हाणे अॻिते छा थींदो ऐं गुलपरी जो छा थियो छा न थींदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं इंतज़ार थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल दासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु जी अपडेट में तव्हां पोयां प्रोमो बि ॾिठो। अचण वारे एपिसोड में राज़न वारनि खे बि मोटाए छॾियो ऐं राज़न वारनि खे कादन वारनि खे इहा ॻाल्हि कई छोकिरी सां वणु न आहे ऐं ककर ऐं राज़न वारो प्रेशर ॾिनो छोकिरी तव्हां वटि मता तव्हां मुराद खे आसिरो ॾिनो हुजे उनखे राति वापसि कयो या कंहिं ॿिए मंसूर ख़ान वटि कंहिं वटि बि असां पके पहिरीं सां हिते पहुता आहियूं। लेकिन कादन वारनि खे पंहिंजो भउ आहे, इन करे राज़न वारनि खे मोटाए छॾियऊं, राज़ वारनि खे बि मोटायूं। पोइ क़िस्त में तव्हां ॾिठो हाणे हू इन्हनि खे इहो भउ आहे जंहिं ॿिन्ही धुरनि मां हिक खे बि ॾिनीसीं छोकिरी असांजे लाइ वरी ॿी धुर मुसीबत पैदा कंदी। इन जे लाइ हू छोकिरी खे वाट ॾींदा ऐं यादि मंसूर ख़ान वटि पुॼाईंदा या वरी गुम करे छॾींदा। फ़िलहाल बाक़ी राज़न ऐं मुराद वारा उन्हनि खे पक शक त पक आहे, लेकिन हू पीछो कंदा रहंदा, हुन जुमे जी बि ख़ैर न आहे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं दोस्तों नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।